अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भली कार आऊं आया आफशा उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। नून लीग सेनेटर मुशाहिदुल्ला खान चयो आहे त सिंध में करप्शन आसमान ते आहे। कराची कचरे जो ढेर वठी चुको आहे। लाड़काणे जा 91 अरब रुपया खाई बचयो पियो वञे त भुट्टो ज़िंदा आहे। सुध समा वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त तरक़ियाती मंसूबा वक़्त खां पहिरियां मुकमल थी रहिया आहिनि। सिंध हुकूमत जा फंड्स लैप्स हुअण जी ॻाल्हियुनि में का सदाकत नाहे। हू माण्हुनि खां रोज़गार खसींदा न पर ॾींदा आहिनि। पीपल्स पार्टी सेनेटर फरतुल्ला बाबर चयो आहे त लॻे थो त फाटा सुधारा पुठिते वञी रहिया आहिनि। आमली तौर ते ड्राइविंग सीट ते को ॿियो आहे। इज़हार जी आज़ादी सिक्योरिटी जे नाले ते दबाई पई वञे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त नवाज़ शरीफ ॼाणे थो त हू इक़्तिदार में न रहियो त जेल वेंदो। हाणे नून लीग जो जनाज़ो निकिरंदो। सऊदी अरब मथां ख़राब वक़्तु आयो हो त पाण बंदूक खणी दिफ़ा लाइ वेंदो। क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक पारां नफ़ीसा शाह ऐं अज़रा पेचो जी तारीफ़। संदसि चयो त हू पीपल्स पार्टी औरत मेंबरनि जी महिनत सबब परॾे में पाकिस्तान जी तारीफ़ थी आहे। हू खेनि रुॻो घरेलू औरतूं सम्झंदो हो। औरत मेंबरनि जूं सीटूं वधाइण लाइ सलाह मशवरा जारी आहे। नाज़रीन, हीअ हेडलाइंस तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। बुलेटिन शुरूआत कंदासीं न ख़बर सां। नून लीग सेनेटर मुशाहिदुल्ला खान चयो आहे त सिंध में करप्शन आसमान ते आहे। कराची कचरे जो ढेर भरिजी चुको आहे। लाड़काणे जा 91 अरब रुपया खाए बचाए पियो वञे त भुट्टो ज़िंदा आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्लिम लीग नून जे अॻवान सेनेटर मुशाहिदुल्ला खान चयो त अफ्रीकी मुल्कनि खां बि वधीक करप्शन सिंध में आहे। हुन चयो त सिंध अंदरि करप्शन आसमान ते पहुतल आहे। जॾहिं त हर इदारे में करप्शन जे रिकॉर्ड लॻाया विया आहिनि। मुशाहिदुल्ला खान चयो त कराची कचरा कुंडी बणिजी वियो आहे। जॾहिं त लाड़काणे जे मनसूबनि में पिणु रिकॉर्ड घोबियूं हई वियूं आहिनि। नून लीग अॻवान चयो त लाड़काणे जा 91 अरब रुपया खाए बचाए पियो वञे त भुट्टो ज़िंदा आहे। सेनेटर मुशाहिदुल्ला खान चयो त को पीपल्स पार्टी खे करप्ट चवे त सम्झी वञो, हू ईमानदार माण्हू आहे। सुध समा वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त तरक़ियाती मंसूबा वक़्त खां पहिरियां मुकमल थी विया आहिनि। सिंध हुकूमत जा फंड्स लैप्स हुअण जी ॻाल्हियुनि में का सदाकत नाहे। हू माण्हुनि खे रोज़गार खसण न पर ॾींदा आहिनि। प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे सुध समा वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त सिंध हुकूमत जे फंड्स लैप्स हुअण जी ॻाल्हियुनि में का सदाकत नाहे। हुन चयो त सूबे में जारी तरक़ियाती मंसूबा वक़्त खां अॻु मुकमल थी रहिया आहिनि। सुध समा वारे सूबाई वज़ीर चयो त तमामु ऑफिसरनि खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणो पवंदो। नासिर शाह जो चवणो हो त हू माण्हुनि खे रोज़गार ॾींदा आहिनि, रोज़गार खसींदा न आहिनि। पीपी सेनेटर फरतुल्ला बाबर चयो आहे त लॻे थो त फाटा सुधारा पुठिते वञी रहिया आहिनि। आमली तौर ते ड्राइविंग सीट ते को ॿियो वेठल आहे। इज़हार जी आज़ादी सिक्योरिटी जे नाले ते दबाई पई वञे। इस्लामाबाद में इंतहा पसंदी बाबति सेमिनार खे ख़िताब कंदे सेनेटर फरतुल्ला बाबर चयो त फाटा सुधारा हुकूमत जो वॾो सुठो क़दम आहे, पर लॻे थो त फाटा सुधारा पुठिते वञी रहिया आहिनि। हुन चयो त अमली तौर ते ड्राइविंग सीट ते को ॿियो आहे जेको समूरा मामला हलाए रहियो आहे। पीपल्स पार्टी सेनेटर फरतुल्ला बाबर जो चवणो हो त अॼुकल्ह इज़हार जी आज़ादी सिक्योरिटी जे नाले ते दबाइण जी कोशिश कई पई वञे। नासिर मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त नवाज़ शरीफ ॼाणे थो त हू इक़्तिदार में न रहियो त जेल वेंदो। हाणे नून लीग जो जनाज़ो निकिरंदो। सऊदी अरब मथां ख़राब वक़्तु आयो त हू पाण बंदूक खणी दिफ़ा लाइ वेंदो। खांगी टीवी जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदे अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद दावा कई त हाणे नून लीग जो जनाज़ो निकिरण वारो आहे। हुन चयो त गैर मक़बूल क़यादत सां मुल्की दयानत दाव ते लॻल आहे। शेख रशीद चयो त नवाज़ शरीफ खे ख़बर आहे त हू इक़्तिदार में न रहियो त खेसि जेल वेंदो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो त हरमैन शरीफ़ैन खे ख़तरो थियो त हू पाण बंदूक खणी हिफ़ाज़त करण लाइ वेंदो। नाज़रीन, क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक पारां नफ़ीसा शाह ऐं अज़रा पेचो जी तारीफ़। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी औरत मेंबरनि जी महिनत सबब परॾे में पाकिस्तान जी तारीफ़ थी। हू खेनि रुॻो घरेलू औरतूं सम्झंदो हो। औरत मेंबरनि जूं सीटूं वधाइण लाइ सलाह मशवरा जारी आहिनि। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे अयाज़ सादिक चयो त जंहिं मुल्क में बि वियो वुमेन कॉक्स पाकिस्तान जी तारीफ़ कई। हुन चयो त नफ़ीसा शाह वॾी महिनत सां तमामु मुश्किल कमु कयो। अयाज़ सादिक चयो त नफ़ीसा शाह ऐं अज़रा फज़ल पेचो वॾी तयारी करे ईंदियूं आहिनि। संदसि चयो त नफ़ीसा शाह बिना माइक जे बि ॻाल्हाए वठंदी आहे। हू खेनि घरेलू औरतूं सम्झंदो हो, पर इन्हनि वॾी महिनत कई। अयाज़ सादिक चयो त इलेक्टोरल रिफॉर्म्स में औरतुनि खे वधीक सीटूं ॾियण ते सलाह मशवरा जारी आहिनि। नाज़रीन, हिन वक़्त जो बुलेटिन पंहिंजी ॼाणे ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaz.com।